अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं बर वक़्तु अपडेट ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। त तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त हीअ कहाणी मुकमिल ॿुधूं। तो सनम साईं रेस खे चवंदो त अगरि तोखे कमु पवे त तूं भले हलियो अच, यानी भले कम लाइ असां वटि हलियो अच। बाक़ी बेकार कमु हुजे यानी नाजाइज़ कमु हुजे उन लाइ असां वटि तूं कॾहिं बि न अच। रेस सनम खे धमकाईंदो त तूं वॾो थियण जी कोशिशि न कर, तूं SP आहीं त SP थी रह। सनम खे धमकाईंदो त मां तोखे ॾिसी रहंदुसि। ऐं ॿिए पासे सोजरो ऐं सोजरे जी घरवारी ॾाढो ख़ुशि हूंदा त असांजी धीउ पढ़ी लिखी SP थी वई, हाणे असांखे न लहर न लोॾो ईंदो ऐं असांखां हाणे हर को घबराईंदो ऐं हाणे रेस असांखे कुझु बि न करे सघंदो छो जो असांजे मथां हाणे सनम जी हथ आहे। ऐं ॿिए पासे यूसुफ पंहिंजी घरवारी खे चवंदो त तूं सुहिणी खे घर में छॾ, रुॻो हू असांखे ज़मीन लिखी ॾे, पोइ असां हुनखे घर में पैर रखण बि न ॾींदासीं। पोइ हू वञी रेस जी हवेली में रहंदो, रुॻो असांखे ज़मीन लिखी ॾे हिकु चकर। ऐं नूरी यूसुफ खे चवंदो त मां इहे ताना मेणा बर्दाश्त कॾहिं बि न कंदुसि। ऐं ॿिए पासे कमदार रेस खे चवंदो त सोजरे जी धीउ SP थी चुकी आहे, अगरि असां हाणे सोजरे खे कुझु बि नुक़सानु पहुचाए त हू असांखे गिरफ़्तार करे छॾींदो। रेस कमदार खे चवंदो त हू तोखे कुझु बि कोन कंदो, तूं रुॻो सोजरे खां ज़मीन लिखाए वठ, ज़मीन लिखाए पोइ उन ते कब्ज़ो कर, यानी सोजरे खे पोइ का बि ताक़त न रहे। ऐं कमदार चवंदो त तूं हुन खां ॿनी वठंदे त हू पंहिंजी धीउ जी नौकरी खाईंदो, हुनखे का बि परवाह न हूंदो। त असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।